पीटीआई सरकार इक़्तिदार जा 3.5 साल बेहतरीन कारकर्दगी ते वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ां 10 साथियुनि लाइ एवार्ड। मुराद सईद पहिरियों नंबर, असद उमर जो ॿियो ऐं सानिया निश्तर जो टियों नंबर, शफ़क़त महमूद चौथी, शिरीन मज़ारी पंजी, खुसरो बख्तियार छहीं, मुईद यूसुफ सती पोज़ीशन हासिल कई, अब्दुल रज़ाक दाऊद जो 8हों, शेख रशीद 9हों, फ़खर इमाम जे वज़ारत जो 9हों नंबर। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ वज़ारतुनि खे सहूलियतूं ॾिनी वेंदियूं। सज़ा जज़ा खां सवाइ दुनिया जो को भी निज़ाम कामयाब नथो थी सघे। इमरान खान पंहिंजनि 10 चमचनि में सर्टिफिकेट विराया, परॾेही वज़ीर खे काग़ज़ी सर्टिफिकेट भी न ॾिनो वियो। इहा मुल्तान सां नाइंसाफ़ी आहे। चीन जो दौरो एॾो कामयाब हुयो त पोइ सर्टिफिकेट केॾां वियो। जंग जे ऐलान खां पोइ सिलेक्टेड जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। हाणे अवामी मार्च थींदो। इस्लामाबाद पहुची हिसाब वठंदासीं। हुकूमत तब्दीली जे नाले ते वॾी तबाही कई आहे। आबादगार पीढ़िजी रहिया आहिनि। अॼु आबादगारनि जो मसलो आहे, सुभाणे हर पाकिस्तानी लाइ फूड सिक्योरिटी जो मसलो हूंदो। अॼु महांगाई उरूज ते आहे त सुभाणे जो इंतज़ार कीअं था करे सघूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मईशियत परॾेही मामलनि ऐं पाणी बिजली वारनि वज़ारतुनि खे एवार्ड न मिलियो। वज़ीर आज़म खे नाकामियुनि जो अंदाज़ो आहे। इमरान ख़ान जे इक़्तिदार जी ॿेड़ी ॿुॾी रही आहे। संदसि तक़रीरूं न पर इक़्तिदार बचाइण लाइ मायूस माण्हुनि जूं रड़ियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ अॼु खां पोइ किथे नज़र न ईंदे। हू क़ौमी असेंबलीअ में बेतमादी रिथ पेश करण लाइ तयार आहिनि। तहरीक इंसाफ़ जा मेंबर ॿियनि पार्टियुनि सां राब्ता पिया कनि। हुक्मरान अवाम में वञनि त हेलमेट ज़रूर पहिरे वञनि। नए कोट जी ॿिनि नारियुनि खे ओताक में कैद करे लजालुट जो निशानो बणाइण जो इंकशाफ। मुतासिर नारियुनि ढिगड़ी जी अदालत में बयान कलम बंद कराए छॾियो। सदन चवणु आहे त ॾाढाई खां पोइ खेनि 15 खां 20 माण्हुनि अॻियां कपड़नि खां आजो करे घुमायो वियो। फिज़ा राजपूत जो चवणु आहे त नवाब टंगड़ी समेत ॿिनि जवाबदारनि साणस लजालुट कई। कंवल राजपूत जो चवणु आहे त अली नवाज़ टंगड़ी खे ज़्यादती जो निशानो बणायो। अदालत केस में गिरफ़्तार कयल 15 जवाबदारनि खे 15 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ नवाब शाह झुडे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सुरेंद्र बलासाई तरफ़ां फैक्ट कमेटी क़ाइम। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार अरबाब गुलाम रहीम जी भी मुतासिरनि सां मुलाक़ात। इंसाफ़ जी ख़ातिरी। नवाब शाह में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी परवीन रिन ते तशद्दुद जी तस्दीक। वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन शागिर्दियाणी खे हिसाब जो नोटिस वरितो। जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइम। शागिर्दियाणी जो इंसाफ़ लाइ केतिरनि ई कलाकनि खां धरणो। यूनिवर्सिटी जी जांच कमेटीअ ते बेएतमादी जो इज़हार। इंतज़ामिया सां ॻाल्हियूं कामयाब। डायरेक्टर ऐं वार्डन खे मुअतल करण जो फ़ैसिलो। सदस्य चवणु आहे त यूनिवर्सिटी में हिकु ग्रुप शागिर्दियाणियुनि खे हिसाण में मुलविस आहे। हू जान बचाए न निकिरे हा त संदसि लाश बि पखे में टंगियल मिले हा। मामले जी अणधूरी जांच करे साणस इंसाफ़ कयो वञे। सिंध यूनिवर्सिटी जी अगवा खां बची वियल शागिर्दियाणी अलमास भान मायूसीअ विचां तालीम अध में छॾण जो फ़ैसिलो करे छॾियो। जांच कमेटी ते बेएतमादी। शागिर्दियाणी जे वालिद गुलाम अब्बास भान जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दियाणियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण में नाकाम थी चुकी आहे। इंतज़ामिया लिखत में सिक्योरिटी फराहम करण जी ख़ातिरी कई त अलमास तालीम जारी रखंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑर्डिनेंस तहत इस्लामाबाद में मकानी इदारनि जी चूंड कराइण खां रोके छॾियो। अदालत जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार एक्ट ख़त्म करे ऑर्डिनेंस छो जारी कयो आहे। ऑर्डिनेंस तहत मकानी इदारनि जी चूंड फौरी तौर ते रोकी वञे। मुस्लिम लीग नून सेनेटर इसाक डार वीडियो लिंक ज़रिए कसम खणण बाबति सेनेट चेयरमैन खे ख़त लिखी छॾियो। संदसि चवणु आहे त संदसि सेनेट जी सीट ते कामयाबी खे चैलेंज करण बाबति तकरार हल थी वियो आहे। कानूनी रंडकूं ख़त्म थियण खां पोइ हू कसम खणण लाइ तयार आहे। तहरीक इंसाफ़ एमएनए आमिर लियाकत 3 शादी करे छॾी। आमिर लियाकत सियालकोट वासी दानिया शाह सां 3 शादी कई। जोड़े जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल। लाड़कानी सेंट्रल जेल इंतजामिया कैदियुनि में झगड़ाण बरक़रार। येरगुमाल एहलकारनि जे वारसनि जे धरणे खां पोइ 5 एहलकार आज़ाद। 2 पुलिस एहलकार अञा बि बांदेन वटि कैद।
सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचू तरफ़ां काज़ी अहमद मोरो दादू ऐं 7 अस्पतालुनि जो दौरो। संदसि चवणु आहे त अस्पतालुनि जे समूरनि मसइलनि खे हल कयो वेंदो, मरीज़नि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। मनहड़े वेझो ज़मीनी तकरार तां लगारी बिरादरी में झेड़ दौरान हिकु ॼणो मारिजी वियो। वाक़े सबबि इलाइक़े में चिकता। सुई गैस में क़तल थियल औरत जे वारसनि जो इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश बहिराण हाईवे ते रखी धरणो। डीएसपी सां ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ एहतिजाज ख़तम करण जो ऐलान। ॻोठाणनि जो चवणु आहे त औरत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि ॼामड़ा ॻोठ में पनाह वठी छॾी आहे। पुलिस औरत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। पीर ॻोठ वेझो ओढा नारेजा बिरादरीअ में तकरार तां मारिजी वियल नौजवान जे क़त्ल जो जिरगो। नौजवान जो खून साबित थियण ते नारेजा बिरादरीअ ते 30 लख रुपया ॾंड। लियाकत मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग जी शागिर्दियाणियुनि तरफ़ां वज़ीफ़ो न मिलण ख़िलाफ़ पैदल मार्च ऐं धरणो। शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त खेनि 8 महीननि खां वज़ीफ़ो जारी न कयो वियो आहे। वज़ीफ़ो जारी थियण ताईं संदन एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जी मैच में मुल्तान सुल्तान जी पेशावर ज़ल्मी ख़िलाफ़ बैटिंग। ओपनर शान मसूदी शानदार 50।